जी नाज़रीन, बुलेटिन में एक भेर ॿीहर भली कार चवंदासीं। बुछेरी में शहरनि पारां हेस्को जे नाजाइज़नि ऐं हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जा तफ़सील अलाए वधाए अबड़े जी हिन रिपोर्ट में। बुछेरी में हथरादू लोड शेडिंग शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी। कारोबार मुकमल ठप थी वियो। कलाकनि जा कलाक बिजली गायब रहण लॻी। मुसलसल शिकायतुनि बावजूद बि हेस्को दौड़ जी इंतज़ामिया जे कन ते जोए बि न चुरी। हेस्को दौड़ जी इंतज़ामिया ख़िलाफ़ शहरनि अयाज़ अली ज़रदारी ऐं ग़ुलाम फरीद सहतो जी अॻवानी में टायरनि खे बाहियूं ॾेई मुखिया चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हथरादू लोड शेडिंग कयो वेठो आहे, जेका महबूब शाह खां लाइट डेली कटे थो, कॾहिं पकी चौधरी खां लाइट कटे थो। ऐं असां बुछेरी वारनि खे, बुछेरी जी आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं गर्मी बि हींअर शुरू थी वई आहे ऐं मथां रमज़ान शरीफ़ बि शुरू थियण वारो आहे। उन लाइ एस डी ओ आपडाए पंहिंजी तयारी कई आहे ऐं इनशाला असां बि पंहिंजी तयारी कई आहे। इनशाला अगरि असांखे लाइट न ॾिनी वई ऐं हथरादू लोड शेडिंग ख़तमु न कई वई, इनशाला हाणे असांजो अॻियों जेको क़दम आहे, असां एस डी ओ आपडा ऑफिस तालका दौड़ में धरणो हणंदा। खनि थियो आहे, एस डी ओ दौड़ बदिली थी आयो आहे। बुछेरी में लाइट कटे वेठो आहे। वॾी ॻाल्हि आहे, ग्रेड स्टेशन हिन जो नवाब शाह आहे, हे महबूब शाह ते हिकिड़ो ग्रेड स्टेशन हथराडू ठाहियो अथनि, जेको उते हिकिड़ो माण्हू हुननि जो वेठो आहे। जेॾी महिल अचे थो कुंडी लाहे थो, लाइट बंदि थो करे। सबबु पुछा कयो त असां लाइट असांजी छो बंदि कई थी वञे, त हिते कुंडी आहे। मां सम्झां थो बुछेरी में का बि कुंडी न आहे। 70% 80% बिल मौजूदु आहिनि असां वटि ऐं असां मीटर वारा माण्हू आहियूं। असांखे धमकियूं ॾिए थो, अगरि तव्हां एहतिजाज कयो त तव्हांखे डिडक्शन बिल ऐं हेस्को चीफ मिनिस्टर जेको आहे हिननि जो वापडा जो, उन्हनि खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। असांखे बिजली ॾिनी वञे शेड्यूल तहत। बिजली आहे कोन, एस जो दौड़ आहे, ख़बर न आहे हथरादू आहे या टाइम ते ठहियल आहे। सॼो ॾींहुं लाइट न आहे। यूपीएस कारोबार ठप लॻो पियो आहे। 24 कलाकनि में सिर्फ़ु 2 कलाक, उहो बि 125 वोल्ट आहे। सॼो ॾींहुं झटका आणे थी, सॼो ॾींहुं झटका, लाइट आहे कोन। हिननि हेस्को चीफ समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर में हथरादू लोड शेडिंग ख़त्म करे ॾिनल शेड्यूल तहत बिजली फराहम कई वञे, न त ॿी सूरत में एस डी ओ ऑफिस दौड़ अॻियां धरणो लॻायो वेंदो। कैमरामैन नासिर ख़ान ज़ादे सां गॾु अलाए वधायो अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ बुछेरी।